नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में सिंध हुकूमत पारां हफ़्ते जे 2 ॾींहं छंछर ऐं आचर जो लॉकडाउन में सख़्ती जो ऐलान कयो, जंहिंखे खिप्रो जे शहरनि हवा में उॾाए छॾिया आहिनि। जॾहिं त इंतज़ामिया रुगो फार्मेलिटी जी तौर ते चकर हणंदी आहे, कंहिंखे दुकान बंदि नथी कराए। जॾहिं त खिप्रो शहर जे शाही बाज़ार, सांगड़ रोड, मीरपुर ख़ास रोड जूं मार्केटूं जुज़वी तौर ते खुलियल आहे। दुकानदार सुबुह जे वक़्त खां दुकान जे ॿाहिरियां थलनि ते वेठल आहिनि, अधु शटर खुलियल आहे। इंतज़ामिया का बि कार्रवाई करण जे लाइ तयारु कोन्हे, रुगो एसी जे कमरनि में वेठी आहे। जॾहिं त मौक़ुफ़ जे लाइ कॉल कंदा आहियूं त कॉल खणण जे लाइ तयारु कोन्हे। जॾहिं त गुज़िरियल हफ़्ते DC सांगड़ जो सरकारी अस्पताल में दौरे जे दौरान चयो त इंतज़ामिया पंहिंजो फ़ोन नंबर अस्पताल जे गेट जे ॿाहिरि लॻाईंदी ऐं खिप्रो जे शहरनि खे को बि मसइलो हूंदो त इंतज़ामिया राब्ते में हूंदी, पर इंतज़ामिया कॉल खणण जे लाइ तयारु कोन्हे। यादि रहे त खिप्रो ऐं भरपासे जे इलाइक़नि में कोरोना जा 38 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। अगरि इंतज़ामिया जो अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस वधीक फैलजण जो ख़दशो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।